नाज़रीन हिन वक़्तु असां बलोच ॻोठ में मौजूदु आहियूं। नूनारी बिरादरी असां सां सरापा एहतजाज आहे, जेका नूनारी बिरादरी गुज़िरियल 2 ॾींहं अॻु में बि एहतजाज कयो हुयो ऐं पंहिंजे हक़नि लाइ, पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ ऐं पंहिंजो जेको प्लाट जो मामिलो आहे उन जे हवाले सां गुज़िरियल ॾींहुं बि एहतजाज कयो। अॼु बि सरापा एहतजाज इन जे करे आहिनि त जेको आबिद सरहंदी आहे मुकमल तौर ते बदमाशी ते लही आयो आहे ऐं डिक्टेटरशिप ते लही आयो आहे। हो मुख़्तलिफ़ माण्हुनि क्रिमिनल माफ़िया खां उन्हनि खे ग़रीब जेके नूनारी जेके शरीफ़ माण्हू आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ हरबनि सां जेका कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं पियो ॾिए ऐं पंहिंजो पाण खे सियासी माण्हू सम्झे पियो ऐं गॾोगॾु जेको क्रिमिनल जेके माफ़िया आहिनि, क्रिमिनल जेके ॾुआरी क़िस्म जा माण्हू आहिनि उन्हनि सां वास्तो रखे पियो ऐं गॾोगॾु उन्हनि जी दावा इहा आया त मुंहिंजी जेको हे जेको सिर्फ़ु प्लाट न आहे, मुंहिंजा जेके ज़मीनूं आहिनि ॻोठ आहिनि जेके हिते रहनि था कुल असांजा आहिनि। इन जे करे हिननि खे नूनारी बिरादरियुनि खे पंहिंजे ज़मीन तां मिल्कियत तां हथु खणणो पवंदो। जॾहिं त असां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त नूनारी बिरादरी गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां 7 सालनि खां हिते आबाद आहिनि ऐं सरहंदी जेको आबिद सरहंदी आहे उहो बि अलाए किथां आयो आहे, अलाए बलोचिस्तान खां आयो आहे, अलाए पंजाब खां आयो आहे, का ख़बर नथी पए। उहो पंहिंजी दावा रखे थो। अॼु असां नूनारी बिरादरी जेके शरीफ़ क़िस्म जा माण्हू आहिनि अॼु उन्हनि सां असां मुकमल तौर ते गुफ़्तगू कंदासीं, पुछंदासीं त आख़िर सरहंदी जेको आबिद सरहंदी आहे उहो मुकमल बदमाशी ते छो लही आयो आहे ऐं पंहिंजी बदमाशी जेको हट धर्मी आहे उहो बंदि छो नथो करे। साईं तव्हां इहो ॿुधाइजो त इहो आबिद सरहंदी जेको आहे तव्हां शरीफ़ माण्हुनि खे पंहिंजे प्लाट जे मसइले ते आख़िर छो थो परेशान करे, जॾहिं त तव्हां असुल जा राग इहो आबिद सरहंदी अलाए किथां आयो आहे का ख़बर न आहे। थोरो नाज़रीन खे ॿुधाइजो। बाबा असां 7 सालनि खां हितां जा रहाकू आहियूं। पीर साहिबु आयल आहे, उहो आयल असांखे धमकाए बि थो। कल्ह वरी रहंदो असांजे मथां अख़बार वारा आंदा अथई त ॿिया माण्हू ग़ैर माण्हू वठी जंहिंजो को तालुको ई कोन्हे ऐं उहे माण्हू जेके हाणे नवां आबाद थिया आहिनि उहे था चवनि त असां असुली खां पीरनि जो ॾिसंदा था अचूं ऐं जेके माण्हू आयल आहिनि उहे असांखे था नओं कनि। पर असांजे लाइ सॼी जूई तरह खां पुछंदा त असां आयल आहियूं या उहे आयल आहिनि। असां सदन खां रहूं था। असांजी इहा ई मजबूरी आहे जो असां ग़रीब आहियूं, बेपहच आहियूं, असांजी पहच कोन्हे। असां वञी असांजो पहच हर शइ आहे गौस बच खान वटि, असां उन खे वञी इलाज था कयूं साईं असांखे तहफ़ुज़ ॾे। SP वटि पेश थियासीं। SP पीर खे चयो त बाबा जंहिंजे कब्ज़े में आहे उहा शइ उन जी आहे। पोइ बि पीर असांजा आहे मन माल दरबदर आहे, माल सड़े थो उस में, पाण उसन में सड़ूं था त पीर असांखे उहा मन बि ठाराए वियो आहे ऐं चए थो मां ॿियो कुझु नथो ॿुधायां त ॻोठु ख़ाली कयो। हाणे असां ग़रीब ॿियो काॾे वेंदासीं? गौस बच खान खे चयोसीं उन खे न मञे वरी रहंदो मन ठाराए। असां हिते एहतजाज पिया कयूं, सूबेदार खे पिया चऊं असांजो सरदार आहे, असांजी पग अथसि अबनि ॾाॾनि जी सरदारीअ जी, पोइ बि असां ते उहे माण्हू खिलनि पिया त हे ॾिसो वरी सरदारीअ वारा थिया आहिनि। असांखे ॿी का पहच कोन्हे। गौस बच खान असांखे चयो बाबा तव्हां कल्ह आया आहिनि सरज़मीन ते ॾिसणु, हिते उन्हनि सॼो नक्शो ठाहियो आहे त पोयों पीर मीडिया घुराई आहे। रहंदो अलाए किथां किथां जा माण्हू किराए जा वठी अची असांजे मथां बयानबाज़ी कई अथई। असां ग़रीब माण्हू, असां किथां किराए जा माण्हू ॻोल्हियूं? असां त पाण था हिते वेठा अलाह जा नाला विझो, ख़ुदा खे मञो, अलाह खे मञो, असांजी काई कोई कोन थो ॿुधे। SP वटि बि कूड़ो, गौस बच खान वटि बि न। कल्ह वरी आया आहिनि सरज़मीन सां वरी मीडिया घुराई अथई। साईं खान साईं मोकिलिया, हिकु हाजी मुश्ताक महर, ॿियो PA ग़ुलाम अकबर महर ऐं ॿियो नौकर शेरल महर, इहे मोकिलियऊं। इन्हनि अची हुते ॾिठी हर शइ ॾिसी विया ऐं हुननि सॼो नक्शो बि कढियो। पोयों उहे विया आहिनि त पोयों वरी पीर मीडिया घुराई आहे। इहे असांजे लाइ वरी आज़ार शुरू कया अथई त मां हिननि खे न बख़्शींदुमि, हीअं कंदुमि, हूअं कंदुमि। असां त ॾाढा परेशान थी विया। अच्छा चाचा, कल्ह जेको आहे नूनारी बिरादरी जे माण्हुनि, ॿियो महर बिरादरी जो आहे पुनल महर, उन्हनि बि तव्हांजे हवाले सां के ॻाल्हियूं कयूं त इहे हक़ीक़त ते मुबनी आहिनि? छा आहे इहो मामिलो? साईं जेके वॾो पुनल महर आहे उहो हाणे आयो आहे, उहो हिते न आहे। उनखे सदियूं कोन थियूं आहिनि, इनखे कुझु साल थिया आहिनि जेके पंहिंजे जहिड़े जे करे शेरकोट मां लॾे अची हिते ज़मीन में वेठो आहे। उहो हितां लॾे अची हिते 50 पिन जी ज़मीन अथसि, उन्हनि में वेठो आहे अची ऐं पाण नओं आयल असांखे नओं थो करे। इहा सॼो जेको बि हुन ज़िक्र कयो आहे इन में का बि सदाकत न आहे। अच्छा, नूनारी बिरादरी जो कल्ह स्टेटमेंट ॾिनी आहे। जेके नूनारी बिरादरी आहिनि, हिकु आहे रते तेरे जो, ॿियो हिते अवल वेठो आहे बलोचिस्तान, वरी वेठो आहे माधम जे बंगुले ते, वरी हयात जूणे जो, वरी लॾे अची हिते वेठो आहे। इन शैताननि मां उहे लॾंदा आया आहिनि। हुते शैतानी कयूं लॾिया, वरी हुते शैतानी कयूं लॾिया। असां उन्हनि शैताननि माण्हुनि जी बि त पोयारी ॾिसो नी त इहे
हक़ीक़त में इहे शहरनि मां लॾे आया आहिनि या हितां जा इहे हितां जा आहिनि ई न। उन नालो छा आहे? अली अहमद नुनारी, ॿियो रज़ाक नुनारी, उहो रते तेरे जो आहे। लोकल न आहिनि न बाबा, हितां जा आहिनि ई कोन नी। हितां 100 साल जा ई असां ई जेके हे बीठा आहियूं हिते। हाणे तव्हां जेको आहे कल्ह हुननि ॻाल्हियूं जेके कयूं त उन्हनि ॻाल्हियुनि खे तव्हां रद्द था कयो या छा था चओ? उहे सॼो कूड़ आहे, का उन में सदाकत न आहे। भली इहा जांच बि कराए ॾिसो, सरकारी तरह ते अवामी तरह ते जांच कराईंदो त इन में का बि सदाकत न आहे। अच्छा, हाणे जेको आहे खान सिंह जे माण्हू बि विज़िट करे आया आहिनि ऐं कल्ह बि तव्हां ते एलिगेशन लॻा, त हाणे तव्हांजो जेको आख़िरी छा चवणु आहे हाणे हिन पोज़ीशन में? असांजो इहो चवणु आहे त असांजो ख़ुदा जे वास्ते असां हुकूमत खे बि कयूं था ऐं साईं खे चूंडियल नुमाइंदनि खे बि कयूं था। असांजो अर्ज़ु गौस बख़्शान मार कया त ख़ुदा जे वास्ते असांजे हिन पीर मां जिंदु छॾाए, न त असांखे पीर हर हलबे में असांखे ॾाढो तंग कयो अथई। नाज़रीन, तव्हां साईं जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। साईं जो इहो ई चवणु हो त पीर जेके आहिनि उहे किराए जा माण्हू कल्ह बीहाए करे, किराए जा जेके माना पैसनि ते घुराए करे ॿाहिरियां माण्हू उहे अची उन्हनि खे स्टेटमेंट ॾियारी आहे, बयानु ॾियारियो आहे, जेके हितां जा लोकल आहिनि ई न। असां गौस ख़ान महर साहिब खे असां इहा रिक्वेस्ट कयूं था, जिन जा माण्हू कल्ह जेका विज़िट करे आया आहिनि उहो बि मुकमल तौर ते असां इंसाफ़ करे ऐं फ़ैसिलो करे। वधीक साईं चाचो असां सां गॾु मौजूदु आहे। चाचा, नालो छा आहे? इमामदीन। अच्छा, इमामदीन साहिबु, तव्हां इन जे हवाले सां जेको मामिलो हले थो सॼो इशू, इन जे हवाले सां तव्हां छा था चवणु चाहियो? असांजा चवणु इहो ई था चाहियूं जेका असांखे ख़बर आहे, क़बर में हक़ु सच थींदो, न हे कमु ॾींदा न हो कमु ॾींदा। असांखे जेके 5 अखर मालूम आहिनि उहे असां भेण जे अॻियां हाज़िर कयूं था। कहिड़ा ॿुधायो? असुलु जेको हे असांजो नानक में आहे अली अहमद। अवल इन खां इहा पुछा कयो त तुंहिंजो ॾाॾो कहिड़ी जॻह ते पैदा थियो? इन जो ॾाॾो पैदा थियो आहे ममुल जे शहर में, बलोचिस्तान में। हितां जो हुयो ई कोन। उन खां बाद में हयात ॻोठ जूणीजा सॼो पहुचो, मुंहिंजो चाचो रहीस आहे, चङो मुड़ुसु आहे, हिन जूं जा सभु सुञाणनिसि था। मां उन जो भाटियो आहियां। उन जो पोटो हुयो पर उनजी तबियत ख़राबु हुई, उहो न अची सघियो, मूंखे मोकिली आई। मूंखे चई जेके 5 अखर ॻाल्हाई हक़ सच जा ॻाल्हाइजांइ, कूड़ न ॻाल्हाइजांइ। हे हिकु ॻाल्हि। हे जेको अली अहमद आहे त इहो असुलु जेको आहे त असांजे ॻोठ में बि रहियो आहे, चोई छाक में माधमो उत बि रहियो आहे, हाणे रते देरे बि रहे थो, ममुल में बि रहे थो। हिते आयो त हिनखे जॻह कान हुई, हीअ जॻह ठही पई थी, तव्हां साम्हूं ॾिसी था सघो। इहा महमूद नालो होसि, नूनारी हो, रे औलादो हो। उन खां आर्ज़ी तौर हिते माल ढगो बि ॿधंदो हो कंदो। उन खां बाद में हीअ जॻह बि पंहिंजे हे जेके बिरादरीअ जा पुराणा आहिनि, इन्हनि चयो आहे हेॾो होॾो करे टुकड़ो जो तोखे आहे। ईअं ई उन टुकड़ो हथु कयो। वरी हिन जे मथां को जहिड़ा झगड़ा थिया, विकिणी वियो। वरी इन्हनि पैसा ॾेई ठहियल जाइ जा हिननि वरिती। वरी उन खां पोइ वरी विया हलिया। बाद में हे जंहिं जॻह में हाणे वेठो आहे, इहा जॻह मुंहिंजे पुफीअ जा पुट आहिनि सका, हुनजो बुण ख़तमु थी वियो आहे, मरी खपी विया आहिनि, को न वधिया आहिनि, उहे घोटकीअ जा आहिनि। इहा जॻह उन्हनि जी आहे। ॿुधी केरु वेठो आहे जॻह में? इहो अली अहमद जा भाइर। इहा जॻह उन जी आहे। उन जे बुण जा माण्हू आया, महिरबानी करे असांखे हक़ु वठी ॾियो, पंहिंजी जॻह वठी ॾियो, असांजी जॻह आहे। हिननि चयो जे जॻह जो नालो खणंदा त अहिड़ो कंदासीं जो वेही ॾिसंदा। जॻह असां पैसा ॾिना आहिनि, असां हीअं कया आहिनि। अरे जे पैसा ॾिनव त इहा असुलु जेका माई हुई तव्हां उन खे पैसा ॾियो आहे न, पैसा साईंअ खे तव्हां छाजे लाइ ॾिना? हा, साईं हुनखे उथारे आहे, जा साईं ॾे आहे त पोइ बि ॻाल्हि आहे। जॾहिं माउ ॼाई अलाए असांजी माउ भुटो, असांजी माउ भुटो साहिब सां गॾु ॼाई आहे 1928 में। उन जा बि इहे करनि अबा जो मां नंढड़ी आहियां, एॾा खेॾणु वेंदी आहियां भत बिरादरीअ में, त इहे लयूं माल ढगो ढेर पलाल उती वेठी सनी चुली, इहा असांजे नूनारनि जे कंट्रोल ऐं कौज़े में आहे। उन खां बाद में अॼु असां विया आहियूं असली बलोच ॻोठ जो जेको असुलु मालिक आहे, असां उन्हनि ॾे बि तकरीफ़ 5 रुपया ख़र्चु करे ओसि ताईं पहुतासीं। उन चयो त बाबा ॻाल्हि ॿुधो, असां हक़ु सच ॻाल्हाईंदासीं, असां विढ़ाईंदासीं तव्हांखे न, छो त असां विढ़ाईंदासीं कूड़ सचो बरख़िलाफ़ी जा हिकु भर वरतासीं। असांजी वॾनि जी क़बर असां पंहिंजनि जी कोन छिकाईंदासीं। इहो जेको मुहाग हो पीरनि जो, उनखे चयोसीं बाबा इहो तोखे पुॻो। हे जेको नूनारनि जो मुहाग आहे, इहो नूनारनि खे पतो। पर अॼु ॾींहं ताईं इहा नूनारी ॾुख सुख में पंहिंजे प्लाट काठिनि जी रख कंदा, कंहिंखे लही वढण जो
आर्डर न हुयो, हिते सनी थोरी बचो ॿारु उथंदो वेहंदो हुयो। उन्हीअ खां बाद में उन्हीअ चयो त असां विरायो नूनारनि खे ॾिनो आहे। उहो पाण आयो सरज़मीन ॾिसणु आयो ऐं चयईं त हे पटो नूनारनि जो आहे, हो पटो साईं जन जो आहे। पर साईं जन उन दड़नि धिकनि पंहिंजनि खे ट्रैक्टर हलाए ऐं ज़मीन आबाद करे अॼु उहो अधु आबाद करे ऐं गिरवी ॾिनो अथई महरनि खे, गिरवी ॾिनो अथई महरनि खे। हाणे उहो अधु छॾे गिरवीअ वारो हाणे लिया पियो पाए, अख ॿूटा लिक ॿूटा खेॾण वांगुरु नूनारनि जे बचनि जे हथ में। पोइ उहे जेके नंढड़ा बचा वठी बिल्कुलु हिननि खे पाड़ो बि सुञाणींदो, असां बि सुञाणूं था, कलमूं बि असां भरे था ॻाल्हि सघूं त हक़ु हिननि जो आहे ऐं हिननि खे दरपदर न कनि। असांजो वॾो जेको आहे सरदार, उन्हीअ जा बि असां ईअं ई सम्झो राजा वांगुरु असां हुनजा सिकी लधा आहियूं। उन्हीअ जो असांजे मथां हथिड़ो आहे जो तव्हांखे तकलीफ़ एतिरे क़दुरु ॾिनी आहे जो असां ते घोसबेग साहिब जो हथु हिन ते न हुजे न त असां डप खां तव्हांखे बि न घुरायूं त सुबुह असां ॾंडियूं न ॼनि नज़रीअ जूं। ॿुधी पिया, असां कुटिबासीं सॾिबासीं, इहा ताक़त बि असांखे न आई। असांखे ॾाढा ॻाल्हाइण जी बि ताक़त न आई। हे जेको असां ॻाल्हायूं था न, वॾेरो इक़बाल साहिबु आहे ऐं हुनजो वॾो भाउ जबार साहिबु आहे, असां उन्हनि जे टेक ते था ॻाल्हायूं ऐं घोसबेग खान सरदार जे टेक ते था ॻाल्हायूं। न त इहा ॻाल्हाइण जी ताक़त असां नूनारनि खे न आहे। 50 दफ़ो इन सरादिया पीर असांजे हिन ग़रीबनि वॾड़नि खे चङी तरह ईअं नसीहतूं ऐं उलरा ऐं घार पचा थो थोरो सघे चंबा चटी कंदो आहे भई हिनखे वर्दी न ॾींदा आहिनि, हेठि कंदो हूंदो आहे। बसि उन जो फ़ाइदो थो वठे बि वलालम। ऐं इहो अमर जूं ॻाल्हियूं आहिनि मुंहिंजे पंहिंजे माउ सकीअ जूं मुस्लमानी हिसाब ते। भई भाइयो मुहागो चांडिया ॾेई आहे असांजे वॾनि नूनारनि खे। हे जेको असांजो हिन अमन साहिब मुंहिंजा मारोट आहे, ईअं ई सम्झो अमर जा सौट आहिनि, सम्झो नानक में आहिनि। सरासर कूड़ो आहे, इहो ॼायो आहे हिननि जो ॾाढो दिली जानो। इहा 3 भाइर, हिक जो नालो अलियार, हिक जो नालो हो अख्तर, ॿिए जो नालो हो रमज़ान। रमज़ान जी जेका औलाद आहे हीअ जाइ हुयनि। ऐं अलियार जेको हो त उहो बि हिते आरती तरह लही लॾे हलियो वियो अबा शहज़ादो, ॿुधी। ऐं ॿियो जेको अख्तर हो उन्हीअ जी औलाद इहो आहे अली अहमद ख़ान। पुछे त तूं घणियूं जायूं कयूं आहिनि, तोखे क़ौम ते जंहिंखे अहसासु न आहे, क़ौम जूं नियाणियूं पंहिंजूं नियाणियूं सम्झ पियूं आहिनि, पर मुस्लमाननि जे हिसाब ते बि माण्हू हथु रखंदो आहे नियाणियुनि ते। पंहिंजो राज का पुफाट का मारोट का मसात, इन्हनि ते हिन खे अहसासु नथो अचे, हिन खे नियाणियुनि ते अहसासु नथो अचे त असां हिन ते उधर छो कयूं। इन जो दिली जान जेको हिन जो ॾाढा ममल जान, अॼु बि बिरादरी माहौल खां पुछा कयो सभु चीज़ असुली ममल जो हो। उन खां पियो ॻाल्हि जी शुमार न आहे त अलाए केतिरियूं तव्हां जायूं कयूं आहिनि। हाणे हे पीर हे मुरीद, हाणे पीर त चवंदो न अबा यायू हलंदी न आमनू कालू, हीअ नसीहत हीअ कयो। पोइ अबा हाणे बि हिन खे मुर्शिद जीअं चवंदो तीअं ई कंदा। हो जेको रज़ाक आहे, मां कसम सां थो कलमे सां थो ॻाल्हि कयां त इहो असां न ॾिठो आहे न ॿुधो आहे। इहो अॼु असां ॾिठो आहे आलम चने जो कदु कढी बीह रहियो आहे, ज़िंदगीअ में हिते न आयो आहे। इहो रज़ाक असां अॼु छा ॿुधूं। इहो अलीमन साहिबु हाणे बि रते देरे में आहे, इहो बि असां अॼु छा ॾिसूं। बाक़ी नाजादी न थिए, नियाणियूं छाणियूं आहिनि पंहिंजे क़ौम ते एहसासु कयो, पर जो क़ौम ते एहसासु नथा कयो त अलाह खे हाज़ुर नाज़ुर करे ॾिसो। अलाह खे ईअं सम्झो त सभु ॻाल्हि आहे। अलाह क़बर में न मुर्शिद हथु ॾींदो न पाड़े जो अमल सच हक़, क़बर में इहो गॾु हूंदा अमल। सलाम अलैकुम। नाज़रीन, तव्हां चाचे जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। चाचे जो इहो ई चवणु हुयो त जेके सरहंदी पीर आहिनि उहो उन्हनि जो जेको किरदारु आहे सभिनी जे साम्हूं आहे। ॿियो जेको नूनारी बिरादरी जो साईं ॿुधायो अहमद अली, उन्हनि जो जेको हितां जो न आहे उहो बलोचिस्तान जो रहवासी आहे, जेको हिते अची कल्ह कूड़ी स्टेटमेंट ॾेई वियो आहे, बयानु ॾेई वियो आहे त नूनारनि जे हवाले सां। ऐं हिते जेको असुलु जेको हक़ आहे प्लाट जो उहो नूनारी बिरादरी जो आहे। वधीक जेको नूनारी बिरादरी जो साईं बीठो आहे उनखां असां पुछंदासीं त उहो ख़ुदि चांडियो साहिबु जेके हिन ॻोठ जो मालिक हो, धणी हो, उहे हितां लॾे विया झिड़नि फछादंदे करे। असां उन जे ओताक ते वियासीं। उन चयो त अॼु खां 2 साल 3 या 2.5 अॻु इहे पीर मां वटि आया त बाबा हे गवायूं हे छाइजियूं ॾियो।
पोइ असां जे पीउ भई ज़िंदा हो जीअरो हुयो उन हिनखे इहा ई वर्दी ॾिनी बाबा खातो त असांजो बि न हो हे ॻोठ असां विराए अधो अधु करे तव्हांखे ॾेई आया आहियूं अधु तोखे ॾिनो आहे अधु ग़रीबनि नूनारनि खे ॾिनो आहे तूं पंहिंजो अधु आबाद कयो आहे इहो अधु नूनारनि जो आहे उतां ढो पाए हिते आयो आहे अॼु उहो चांडियो साहिबु असां ग़रीबनि हुनखे अर्ज़ु कयोसीं त असां ग़रीब आहियूं ख़ुदा वास्ते हक़ सच जी हली उते ज़बान ॿुधाए त ॿाहिरि सभु ॿुधनि ओड़ो पाड़ो ॿुधे तूं मां ॿुधे इहे ॾाढा कूड़ा शाहिद बि ॿुधनि इन ते असां हुनखे तकलीफ़ ॾिनी आहे तव्हांजे साम्हूं हंधि बि था पिया आहिनि तव्हां खां मोकिलायो वियो आहे उन इहा ई ॾिनी आहे सरज़मीन घुमी आयो आहे चई बाबा कॾहिं बि मूंखे घुरायो त इहो अधु नूनारनि जो आहे पीउ पंहिंजो कमाई करे ज़मीन ठाहे गिरवी ॾेई वियो आहे त हिनखे तव्हां ग़रीबनि ॾे छो थो अचे साईं अलावदायो साहिबु तव्हां जेको आहे चाचे वारनि जी बि ॻाल्हि ॿुधी ऐं कल्ह सरहंदी जेके पीर आहिनि उन्हनि बि स्टेटमेंट पंहिंजे मुख़्तलिफ़ बयान ॾिना मार बिरादरी जा माण्हू हुया नूनारी बिरादरी जा हुया हुननि जो इहो ई चवणु हुयो त असुलु असां रहाकू असां ई आहियूं नूनारी बिरादरी जेको आहे हाणे आई आहे प्लाट असांजो आहे मिल्कियत असांजी आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खां शाहिदी हुननि ॾियारियूं आहिनि तव्हां छा था सम्झो छा मामिलो आहे ऐं पंहिंजी थोरो वज़ाहत कजो हक़ीक़त छा आहे असल में साईं जेके ही बयानबाज़ियूं थियूं आहिनि कल्ह पीर साहिब वारनि जूं या उन जा जेके बि किराए जा माण्हू हुया उन्हनि जूं जेके बि बयानबाज़ियूं थियूं आहिनि इहे कूड़ ते मुश्तमिल आहिनि काई सदाकत न आहे इन्हनि में असां नूनारी बिरादरीअ जा माण्हू सदियुनि खां हिते आबाद आहियूं सदियूं गुज़री चुकियूं आहिनि असां आबाद आहियूं हे सरहंदी पीर हितां जा न आहिनि सरहंदी आहिनि सरहदुनि खां आयल पीर अॼु इहे असांखे चवनि था त हीअ ॻोठ असांजा हीअ घर असांजा हीअ दड़ा असांजा हीअ ज़मीनूं असांजूं हिननि अधु ॻोठ जी पिरापटीअ में त सिर्फ़ु ज़मीनूं तयारु करायूं आहिनि ज़मीनूं ठहिराए करे असांजा ग़रीब हूंदा वीचारा वॾा उन्हनि जे अॻियां कुशी कोन सघंदा पीर ज़ालिमनि ज़ुल्म जे हिसाब सां पंहिंजूं ज़मीना ॻोठ जी पिरापटीअ में ज़मीनूं ठहिराईंदा विया ज़मीनूं अॼु उन्हनि जूं आबाद आहिनि असांजो हीउ दड़ो 200 साल खां अॻु असां नूनारनि जे कब्ज़े में आहे जेकी अॼु पीर उहे उन दड़े में अखियूं विधी विकिरे करण जे लाइ उहे चई रहिया आहिनि त इन्हनि तो हथु खणो इहो असांजे दरगाहनि जो आहे दरगाह रही किलोमीटर ते दड़ो रहियो 1.5 किलोमीटर ते इहो सम्झ में कोन थो अचे त पीरनि खे इहो आख़िर दड़े में अखियूं छाजे करे आहिनि असां ग़रीब ऐं असां पुॼण जहिड़ा न आहियूं केसनि जे हवाले सां त रोज़ु असां ते कूड़ियूं FIR हाणे बि इहो बयानबाज़ीअ में धमकाए रहिया पीर त असां कानूनी कदम खणंदासीं कूड़ियूं FIR कूड़ियूं ॻाल्हियूं असां में एतिरी सघ न आहे त कूड़ियूं FIR बर्दाश्त करे सघूं हुननि जो कमु इहो आहे शुरूअ खां वठी हुन ते कूड़ियूं FIR करायूं हुननि ते कूड़ियूं FIR करायूं हिननि जा कम माण्हुनि खे डराए धमकाए ज़मीनुनि ते कब्ज़ा करे असांजी ज़मीन परियूं जेका हिननि जे खाते में आहे अॼु खाते में हुई उहा असांजे ॻोठ वारनि खे हिननि विकिरो कई खाते में इहो इन्हनि खे पोइ आई अॻ में इहे खणतूं खणी आया इहे बि सरकारी ज़मीना हुयूं हिननि जूं ज़ाती जागीरां कोन हुयूं हिननि जूं सरकारी ज़मीननि तो खणतूं खणी पंहिंजे चालाकीअ सां चालाकुनि सां जेको आहे उन्हनि जा खाता ठहिराए उहे असांखे ई विकिरो कयूं उहे पीर अॼु चवनि था त तव्हांजो ॻोठ न आहे ॻोठ दड़ा तव्हांजा न आहिनि ज़मीना तव्हांजूं न आहिनि का शइ तव्हांजी हिते आहे न असां तव्हांखे असां खां बाद में आयल माण्हू जेके उहे बि असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए रहिया आहिनि हाणे उन्हनि जे बारे में तव्हां छा था चओ जेके कल्ह तव्हांजे हवाले सां ॻाल्हायो अथऊं त नूनारी बिरादरी जा माण्हू न आहिनि महर बिरादरी जा बि हुया नूनारी जा इन्हनि जे हवाले सां तव्हां छा साईं इहे सभु आयल आहिनि इहे बाद में आयल आहिनि असां नूनारी भरिसां ॻोठ हुयो उन्हनि जो जहिड़नि सबबु हिते बाद में आयल आहिनि हिननि ज़मीनुनि में अची पंहिंजा घर ॾियनि हिननि जा बुनियादी घर न आहिनि इहे तव्हां भली कंहिं बचे ॿार खां साखां ॾेई क़ुरान ॾेई पुछा करियो त का शइ हिननि जी हिते घर कोन हुया हे लॾे अची करे ॻोठ नंढड़ो ठाहे करे हाणे 5-15 घर थी विया आहिनि जहिड़नि त सबबु लॾे आया हाणे जेको आहे पीर सरहंदी वारा तव्हांखे कंहिं मुख़्तलिफ़ केसनि में फासाइण जी धमकियूं ॾियनि खोड़ सारियूं या छा था कनि खोड़ सारियूं धमकियूं ॾेई आ रहिया आहिनि FIR कटाई अथऊं 8 माण्हुनि ते 8 माण्हुनि जी जंहिं ते ज़मानत ते असां ॿाहिरि आया आहियूं 8 माण्हुनि ते FIR कटियल आहे 8 ई माण्हू ज़मानत ते ॿाहिरि आया आहियूं 7 ॾींहं थाणे ते बंदि हुयासीं प्रेशर ॾियाराइण फिलहाण हर क़िस्म जो मरबो इस्तेमालु करे असांखे डरायो धमकायो थो वञे पर असां हाणे असांजा वॾा वीचारा हुया सादा हुया हिननि सां पुॼण जे लाइक़ु कोन हुया असां इंशाअल्लाह आख़िरी हद ताईं वज़ीर आज़म इमरान ख़ान ताईं बि वेंदासीं असां पंहिंजो दड़े जो हक़ु आहे इहो बुनियादी हक़ु आहे असांजे नूनारनि जो इहो कॾहिं बि न छॾींदासीं भली असांजा सिर हलिया वञनि
हलो आहे इहो ॿकरियुनि जे हिसाब साईं सां ॿकरियुनि जो जेको त मां जे खाम खाई नाहक मुंहिंजे मथां हयूं त चयईं त ॿकरियूं तुंहिंजे पुटु ॿधल आहे महरनि जो शेरकोट जा महर हुया उन्हनि जे मथां तूं बको मां चयो न साईं सदर जे उनजा मुंहिंजा हुया शारता चए उन्हनि जे मथां ॿध मां चयो भाउ उनजे मथां मां छो हणां चइनि जा तूं मूंखे को चोर ॾेई मां चयो न चोर ॾींदो मां न चवां इहो पीर चयो पीर न आबिद हा ऐं पुनल पीर महर गॾु वेठो हुउसि मां उनजे मथां चयोमांसि मां क़ुर खणंदुमि पुट जे त मुंहिंजे पुट न चोरी कराई आहे न चोरनि सां ॿधल आहे न उनखे ख़बर आई आहे चए दरगाह में क़ुर खणंदे उनजे बदिरां मां त हा मां खणंदुमि पुनल चयो महर सिमाईअ त चए पोइ जो तुंहिंजे मथां साबिती पए मां त मां ॿीण ॾियां पर मुंहिंजो पीउ बि ॾे चए हा मां हा चए चङो भला त बि उन खां पोइ बि मुंहिंजे FIR कटाए मुंहिंजे नाहक 90,000 खान वठो मां चटी वठो इहे न आबिद पीर मां चयो मां चटी वठी कूड़ी FIR ख़ुदा जो कसम आहे त मूंखे न ख़बर न चार इन खे साईं 2-3 साल थिया आहिनि 8 रातियूं ॾींहं मां हुन में मस्जिद में क़ुर आयो इहो ई सजदो चए यार मूंखे अरमान आहे तुंहिंजो तोखे यार मां पुलिस वठी आई आहे मस्जिद में वेठो आहे क़ुर यासीन मुबारक मां पढ़ां पियो वेठो पुनल इहो ॿाहिरों बीठो त पाण अंदरि आयो मुंहिंजे मस्जिद में मूंखे चयईं त मां यार तोखे चयुमि क़ुर खण त तूं न खयूं मां तोखे चयो मां खण चयो मां तोखे मां खणंदुमि तूं चयो त मूंखे किथे चई तूं मां त हाणे मथां अलाह जो घरु आहे हेठां क़ुर आहे तूं सैयद आहे मां उमती आहियां तूं सचो मां कूड़ो मूंखे कूड़ो करियो नाहक बि चए तूं चयो न त मां दरगाह में क़ुर खणंदुमि पुट जे जाए मां तोखे चयो पर हाणे तूं कूड़ो थो करे वञे त भाउ तूं सचो आहे मां कूड़ो नाज़रीन तव्हां बलोच ॻोठ जे रहवासियुनि नूनारी बिरादरी जे ॻोठाणनि जो तव्हां मौक़िफ़ ॿुधो नूनारी बिरादरी जो इहो ई चवणु हुयो त जेको आबिद सरहंदी आहे जेके पीर आहिनि उहो मुकमल तौर ते जेको आहे डिक्टेटरशिप ते लही आया आहिनि उहो कूड़ा केस बि दाख़िल कराइनि पिया ऐं मुख़्तलिफ़ क्रिमिनल माफ़िया खां उहे धमकियूं ॾियारनि पिया त जीअं असां पंहिंजा ॻोठ ज़मीनूं मिल्कियतूं असां छॾे वञूं पर असां क़तई तौर ते असां पंहिंजियूं मिल्कियतूं पंहिंजा ॻोठ न छॾींदासीं असां हे सालनि खां सदियुनि खां असां हितां जा रहाकूं आहियूं ऐं गॾोगॾु उन्हनि इहा बि ॻाल्हि कई त जेके किराए जा माण्हू आहिनि कल्ह जेको आहे उन्हनि स्टेटमेंट ॾियारे असांजे मथां कूड़ियूं जेके कूड़ा इल्ज़ाम मड़िया आहिनि ऐं असीं जेको आहे उन्हनि खे जेके सुञाणियूं था के बलोचिस्तान जा आहिनि के रतेदरे जा आहिनि के काथूं जा आहिनि उहे बीहाए करे उन्हनि माना स्टेटमेंट ॾियारी आहे जॾहिं त उन्हनि जो को बि हिन नूनारी बिरादरी सां प्लाट सां कंहिं बि शइ सां मामिलो न आहे असीं इहो चवणु चाहियूं था त SSP शिकारपुर खां DIG लाड़काणो खां ऐं MNA गोंज़बश खान ॿार खां असां मुतालबो था कयूं त असांजो जेको हक़ु आहे असांखे उहो जाइज़ी हक़ु ॾिनो वञे ऐं असां पंहिंजो न त इहो एतिजाज जो सिलसिलो जारी रखंदासीं असां पंहिंजा सिर ॾेई सघूं था जानी ॾेई सघूं था पर सरहंदी पीर जी जेका डिक्टेटरशिप आहे जेका बदमाशी आहे असां हुनखे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं अब्दुल रशीद मेहर आवाज़ में रहण बलोच ॻोठ।